नाज़िम, नसीराबाद में भी करबला के शहीदन की याद में मातमी जुलूस कढी अज़ादारी कई वही है। इन हवाले से अधिक तफ़सील बुधाए रहियो आहे अल्लाह बख्श कुरैशी। जी अल्लाह बख्श। जी नाज़रीन, बिल्कुल अॼु 10 मुहर्रमुल हराम जे ॾींहं ते पूरे मुल्क जी नसीराबाद में भी करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ ही मातमी जुलूस बरामद थियो आहे। नसीराबाद में मुख़्तलिफ़ 4 मातमी जुलूस बरामद थिया आहिनि, जिन में मंगणारनि जो पिड़, सैयदनि जो पिड़, काठियुनि जो पिड़, नवाब शेख जो पिड़ ऐं शेखनि जो पिड़ शामिल आहे। ही समूरा पिड़ हिन वक़्तु पंहिंजे मुक़रर रस्तनि खां थींदा दरगाह सफ़र शाह बुखारीअ ते पहुता आहिनि, जितां पोइ ही वरी हितां रवाना थींदा जेकी शहीद फादिल राहू चौक ते जमो थी, जिते मजलिस अज़ा पढ़ी वेंदी, जंहिंखां बाद जुलूस पंहिंजे मुक़रर रूट तां थींदा। वापसि शाम जो वरी हिन ई सफ़र शाह बुखारी दरगाह जे अॻियां पहुचंदा, जिते शामी गरीबा पढ़ी वेंदी। असीं ॻाल्हि कंदासीं सिक्योरिटीअ जे इंतज़ामनि जी, त नसीराबाद पुलिस जे तरफ़ां सिक्योरिटी इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। जुलूस जे जेके बि रूट आहिनि समूरनि रूटनि ते पुलिस मुक़ररु कई वई आहे। पुलिस जा दस्ता जुलूस सां गॾु आहिनि ऐं मुख़्तलिफ़ चौवाटनि ते मुख़्तलिफ़ इमारतुनि ते पुलिस खे मुक़ररु कयो वियो आहे, जीअं कंहिं बि अणवंदड़ सूरत हाल के मुंहुं ॾेई सघिजे। हिन वक़्तु ही जुलूस जेको मातमी जुलूस आहे उहो पंहिंजी मंज़िल तरफ़ रवंदो आहे, जंहिंमें मोमिन मातम करे रहिया आहिनि, आज़ादारी करे रहिया आहिनि, ज़ंजीरुनि ते ऐं चाकुनि ते मातम थी रहियो आहे। लब्बैक या हुसैन जी सदाउनि सां ही जुलूस पंहिंजी मंज़िल तरफ़ रवंदो आहे। के भी जुलूस नसीराबाद शहर में हिन वक़्त ते निकिता आहिनि, पहिरीं खां वठी अॼु 2 मुहर्रम आहे। अलाह पाक जी महिरबानीअ सां पुरअमन सुकून सां निकिता आहिनि। अॼु बि असां तक़रीबन हिन में 10 ऑफिसर आहिनि, 50 जवान आहिनि, मां पाण आहियां, पाण निगरानी कयूं था। तक़रीबन नंढा वॾा 4-5 जुलूस निकितल आहिनि जेके हलनि था पिया। जी नाज़रीन, नसीराबाद पुलिस जे तरफ़ां जुलूस जे समूरनि रस्तनि ते दस्ता मुक़ररु कया विया आहिनि। जेके मथां ई इमारतूं उते पुलिस जा जवान मुक़ररु कया विया आहिनि, सादे लिबास में पुलिस जा जवान मुक़ररु कया विया आहिनि। जीअं ही जुलूस पंहिंजे मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदो वापसि पंहिंजी मंज़िल ते पहुचंदो, तेसि ताईं सिक्योरिटी हिननि मातमी जुलूसनि सां गॾु रहंदी। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।